लाड़काना जो तारीख़ी तौर वही अहमियत वारो ज़िलो रहियो आहे ऐं इन ज़िले अंदरि तालीम जो मैदान हुजे या सियासत सक़ाफ़ती तोड़े फ़न ऐं रांदि रूंद समेत मुख़्तलिफ़ शोबनि में मंतामाणी आहे। वॾनि वॾनि शख़्सियतुनि हिन ज़िले अंदरि जनमु वरितो आहे ऐं इन ज़िले जी उन्हनि शख़्सियतुनि पंहिंजी धरतीअ जो नालो रोशन रखियो आहे ऐं उहे ई शख़्सियतूं हिन ज़िले जी सुञाणप बणियल आहिनि। पर लाड़काणो जिथे ॿियनि शोबनि में बाग में आहे, जना बाग में, इन सॼे बाग जो नालो जेको आहे तजर बाग हुयो। हाणे हीउ जेको बाग ठहियो हो जना बाग, इहो ठहियो हो कलोड़ा दौरे हुकूमत में। उन दौर में पोइ हीअ जेका तजर जेका बिल्डिंग आहे, इहा तजर बिल्डिंग बि उन्हनि ई हुकुमराननि जेको आहे हिते ठाराई। पोइ जंहिंमें जेको सम्झ में अचे थी ॻाल्हि त जेके वक़्त जा जेके हुकुमरान हुया उहे हिन में वेही ऐं जेको आहे सो कुझु घड़ियूं माना जेको आहे सो जीअं माण्हू एंटरटेनमेंट वठंदो आहे या जेको आहे सो सावक जो मज़ो सुकून वठंदो आहे, उहो वक़्त जा हुकुमरान हिन में वेही करे जेको आहे त कुझु घड़ियूं खे सुकून कंदा हुआ। ऐं तव्हां ॾिसंदो हिन में त तव्हांखे नज़र ईंदो त चइनी पासनि खां दरवाज़ा अथसि, वरी उन दरवाज़नि जे भरिसां हर पासे खां हिनखे मुख़्तलिफ़ माना ख़ूबसूरत दरियूं ठहियल आहिनि जेके हाणे बंदि कयूं वयूं आहिनि, जेको म्यूज़ियम क़ाइमु थिया हुनजे करे। सो हीअ बिल्डिंग माना कलोड़ा दौर में ठही। पोइ छा थियो त जॾहिं टालपुर दौर आयो त उन में जेको आहे नवाब वली मोहम्मद लगारी जेको लाड़काणे जो गवर्नर मुक़ररु थियल हुयो माना डालपुरनि जी हुकूमत में, पोइ उहो जेको आहे हिते शाम जो अची वेहंदो हो, वेही करे पाण हिकिड़ो हिकमत जो माहिर बि हुयो ऐं ॿियो शाइर हुयो, तमामु बहितरीनु सिंध जो शाइर हुयो। उहो शाइरी वग़ैरह बि कंदो हो। उहो हिते तजर बिल्डिंग में अची शाम जो वेहंदो हो। जॾहिं हुन 1832 में हुन जेको वफ़ात कई त हिनखे जेको आहे नवाब वली मोहम्मद लगारीअ खे हिन तजर बिल्डिंग जे अंदरि जेको आहे संदसि जिस्म खे जेको आहे सो अमानतूं जेको आहे सो हिन में रखियो वियो हो, हिन मिटी माउ जे हवाले कयो वियो अमानतूं। पोइ कुझु महीननि खां पोइ जॾहिं अॻे सफ़र जा जेके रस्ता हुया उहे माना मक़सदु त एॾा हो फास्ट न हुया, न गाॾियूं छा उठनि ते या घोड़नि ते इन्हनि ते सवारियूं थींदियूं। पोइ कुझु महीननि खां पोइ हिन जो पुटु अहमद ख़ान लगारी जेको आहे उहो पंहिंजे वाल साहिब जे जेको मैयत तां गॾु आहे, पोइ हैदराबाद जेको हिन पंहिंजो इलाइक़ो उते वञी जेको आहे सो नवाब वली मोहम्मद लगारी जी तदफ़ीन थी। उनखां पोइ जॾहिं अंग्रेज़नि जो दौर हुकूमत आयो त अंग्रेज़नि हिन में जो लाड़काणे जे जेको डिप्टी कलेक्टर हुयो जाइलस, जंहिंजे नाले ते लाड़काणे में जाइलस बाज़ार बि आहे, उन नाले ते हिन में उन जाइलस लाइब्रेरी क़ाइमु कई। ऐं हिन लाइब्रेरीअ में सरशानवाज़ भुट्टो, अलामा उमर बिन दाऊद भुट्टो, कामरेड सोबो ज्ञान चंदानी, कामरेड हैदर बख़्श जतोई, रईस जान मोहम्मद जूणे जो, जेके लाड़काणे जेके कदावर तारीख़ी शख़्सियतूं आहिनि उहे हिन में वेही करे उन्हनि मुतालियो कयो। उहे पढ़िया लिखिया ऐं उन्हनि पोइ तव्हां ॾिठो त सियासत जे मैदान में हुजनि, अदब जे मैदान में हुजनि या ॿिए कंहिं मैदान में हुननि पंहिंजो पाण मल्हायो। हीअ उनखां बाद में जॾहिं पाकिस्तान ठहियो त पाकिस्तान ठहण खां पोइ छा थियो त हिते काज़ी फज़लुल्लाह जॾहिं वज़ीर आला सिंध जो उन जेको आहे सो मौजूदु जेको एसेंबली हॉल आहे जंहिंमें बेगम नुसरत भुट्टो लाइब्रेरी आहे, हिते जेको आहे हा ऐं उते जेको आहे सो माना हिन जेको आहे सो लाइब्रेरी जेको आहे सो हितां शिफ्ट करे उन दौर में उहो टाउन हॉल जो ठहियो न, उन टाउन हॉल में जेको आहे लाइब्रेरी शिफ्ट कई वई तजर बिल्डिंग मां। पोइ जेको आहे हिन में उन वक़्त में छा हो त रेडियो स्टेशनियूं कोन हुयूं हिते, असां वटि जेको आहे उहे सैटेलाइट सिस्टम सिर्फ़ु न हुया। पोइ हिन में म्यूनिसिपालिटीअ जेको आहे सो लोकल ब्रॉडकास्टिंग स्टेशन क़ाइमु कई। माना हिन में जेको आहे ख़बरूं बि हलंदियूं हितां तजर बिल्डिंग मां ऐं गाना बि हलंदा। पोइ लाड़काणे शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ते लाउड लॻल हूंदा, लाउड स्पीकर लॻल हूंदा। उहे लाउड स्पीकर जेके आहिनि न उन्हनि ज़रिए माण्हू गाना बि ॿुधंदा ऐं ख़बरूं बि ॿुधंदा। माना इहो हिन में इहो माना वक़्त ब वक़्तु जेको आहे शयूं क़ाइमु थींदियूं रहियूं। सोशल वर्कर ॿुधाए थो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में तजर बिल्डिंग खे म्यूनिसिपल खां वठी लिख पढ़ करे आर्कियोलॉजी हवाले कयो वियो, पर शहीद भुट्टो जी शहादत बैदि तजर बिल्डिंग जी का सार संभाल न थी ऐं हिन बिल्डिंग जे अंदरि नशो वापराईंदड़ रहंदा हुआ। काफ़ी मूवमेंट हलाइण बैदि डिप्टी कमिश्नर मोहम्मद आरिफ जे दौर में तजर जूं दरियूं बंदि करायूं वयूं ऐं DG आर्कियोलॉजी मंज़ूर कनासरो नोटिस वठी तजर बिल्डिंग खे म्यूज़ियम में मुंतक़िल करण लाइ कोशिशूं वरितियूं।
भुटे साहब जे दौर में बेगम ममता राशिदी उहा ॾाढी शौक़ीन हुई आर्काई जेके साइट्स हुयूं न आर्कियोलॉजी जूं उन्हनि जी ॾाढी शौक़ीन हुई तारीख़ी मागनि जी। उहा घुमंदी फिरंदी जॾहिं हिते तजर बिल्डिंग ते आई त हुनखे ख़बर पई त हीअ जेका तजर बिल्डिंग आहे इहा तारीख़ी आहे, कलोड़ा दौर जी आहे ऐं उनजे करे वरी पुछा जॾहिं मालूमात कयईं त उनखे ख़बर पई त ज़ुल्फ़िकार भुटे जो वाल साहिबु सर शाहनवाज़ भुट्टो बि हिन में वेही पढ़ंदो हो। त बेगम ममता राशिदी ज़ुल्फ़िकार भुट्टे सां मुलाक़ात करे खेसि चयो त जेको आहे तुंहिंजे पीउ जंहिं में वेही पढ़ंदो हो उहो उहा जेका लाड़काणे जे जना बाग में विच ते मौजूदु अथव इन जी हिफ़ाज़त कयो ऐं भुटे फौरन जेको आहे छा कयो जो हिन तजर बिल्डिंग खे म्युनिसिपालिटी खां वठी आर्कियोलॉजी जे हवाले कयो ऐं उन्हनि खे हुकुम कई त हिनखे महफ़ूज़ कयो ऐं हुननि जेको आहे पोइ 1978 में हिन जो जेको रिपेयरिंग जो कमु मुल्तान खां कारीगर आया हिन जे रिपेयरिंग जो कमु शुरू कयो ऐं उन्हनि आर्कियोलॉजी वारा हिन में म्यूज़ियम क़ाइमु पिया कनि त जीअं हीअ बिल्डिंग बि बचे ऐं हिनखे महफ़ूज़ बि कयूं ऐं जीअं हिन में जेको आहे तारीख़ जे हवाले सां शयूं बि कुझु रखूं त जीअं माण्हुनि खे जीअं हिननि शइ जी मालूमात मिले। बहरहाल 1979 में जेको 1979 में भुटे साहिब खे फांसी आई सम्झो उनखां पोइ जेको आहे हिन जो कमु तक़रीबन जेको ज़ियालक जी मार्शल लॻी त कमु बंदि थी वियो ऐं जेको बंदि पियो वॾो टाइम थी वियो। पोइ असां सोरठ सकाफ़ती संगत तरफ़ां हिन जे आॾो तव्हांखे ख़बर हूंदी तव्हां ख़ुदि मीडिया जो दोस्त आहियो तव्हांखे ॼाण आहे त असां हिते जेको आहे बोर्ड वेही जेको बोर्ड बि असां लॻायो मालूमात जो त माण्हुनि खे ख़बर पए त हीअ कहिड़ी तारीख़ हैसियत रखे थी बिल्डिंग। उनखां पोइ असां बि साॻियो माना मुतालबो दोहिराईंदा आयासीं जेको भुटे साहिबु करणु पिए चाहियो त हिनखे म्यूज़ियम कयो पोइ असां एतिजाज बि कयासीं असां बाक़ाइदे बोर्ड बि हिते आयासीं ऐं हिन तजल बिल्डिंग खे जेको आहे माना हिकिड़ो कोशिशि कईसीं त हीअ माना बचे। पोइ लाड़काणे जो DC हुयो मोहम्मद आरिफ पठान पोइ उनखे मूं चयो त सर हिन में राति जो हीरोइन वेही बीहनि था छो त हीअ खुली पई आहे बिल्डिंग ऐं उनखां अलावा जेको आहे सो ॾाढियूं ॿियूं ग़लति ॻाल्हियूं थियनि थियूं उन करे महिरबानी कयो इहा बिल्डिंग जेका आहे असांखे हिन जूं दरियूं बंदि कराए ॾियो। पोइ हुन जेको आहे इहा मुड़िसी करे ऐं हिन जूं सभु जेके दरियूं बंदि करायूं सिरत सां ऐं उनखां बाद में हीअ जेको बिल्डिंग बंदि पई हाणे ताज़ो जेको आहे 2 साल खनि थिया आहिनि हे मंज़ूर कनासरो साहिबु जेको डायरेक्टर जनरल आहे सकाफ़त खाते जो ऐं उन इंट्रस्ट हक़ीक़त इहा आहे उन असां राय ॾिनी त बाबा हीअ म्यूज़ियम थिए इहा उन ज़हन में ॻाल्हि वेहिजी वई ऐं हुन जेको आहे हिनखे जेको आहे म्यूज़ियम करण लाइ हुकुम जारी कया जंहिंमें जेको मुंहिंजे इंजीनियर आहे नवीद अहमद सांगा उन बाक़ाइदे महिनत कई ऐं सुठी महिनत कई ऐं उन में हुन असांखां जेको ताउन घुरियो असां हुन सां ताउन कयो आहे ऐं हिन वक़्तु जे प्रोसेस में आहे हीअ म्यूज़ियम माना सुठियूं शयूं असां बचा हिते कामिरेड सोबे ज्ञानचंदाणी जे इस्तेमाल जी शयूं बि असां हिते रखायूं आहिनि। कामिरेड ताज मंदबड़े जा जेके बुक्स किताब आहिनि उहे बि असां हिते रखाया आहिनि। रईसुल मुहाजिरीन जान मोहम्मद जुणेजे जा जेके किताब आहिनि या उन जूं कुझु शयूं उहे बि हिते रखायूं आहिनि। इहे पुराणा फ़ोना आहिनि जेके फिल्म ॾेखारण वारा जेके दॿा आहिनि मक़सदु आहे घणियूं शयूं मीरनि जे दौर जूं तलवारूं आहिनि जेके सांगा साहिबु पाण वटि हथु करे आयो आहे असांखां जेके शयूं पुगियूं आहिनि असां लाड़काणो साह सेबाणे जे बानीअ जूं जेके हिते माना किताब जेको लाड़काणो साहिबु उनजो जेको आहे कवर वग़ैरह उहे हिते पिया आहिनि। मक़सदु आहे हिन वक़्तु इहा तजल बिल्डिंग हाणे म्यूज़ियम थी चुकी आहे जंहिंजो बि हिन नालो जेको रखियो आहे उहो बि इहो रखियो आहे तजल बिल्डिंग म्यूज़ियम लाड़काणो। लाड़काणे तजल बिल्डिंग हिकु तारीख़ी हैसियत रखंदड़ बिल्डिंग आहे जिथे ब्रॉडकास्टिंग बि शुरू कई वई हुई। अंग्रेज़ दौर में रिकॉर्ड ऑफिस बि हुई ऐं हाणे तजल बिल्डिंग खे तजर सिटी म्यूज़ियम जो नालो ॾिनो वियो आहे। लाड़काणे जो लेखक ऐं आर्टिस्ट अयूब गाद ॿुधाए थो त जॾहिं तजल बिल्डिंग में लोकल ब्रॉडकास्टिंग शुरू कई वई त राग जी राणी आबदा परवीन जेका पिणु लाड़काणे जी आहे समेत बेबी नूरजहान उस्ताद गुलज़ार अली ऐं ॿिया रागी लाइव ॻाईंदा हुआ ऐं उहे कलाम लाड़काणे जे मुख़्तलिफ़ चौकनि ते लॻल लाउड स्पीकरनि ज़रिए शहरी ॿुधंदा हुआ। मूंखे यादि आहे त हिते कलंदर बॉक्स कल्लू त पाण ॿुधाईंदो ॻाल्हियूं कंदो लाइव हूंदो हुओ सॼो लाइव हो रिकॉर्डिंग सिस्टम न हूंदो हुते नंढिड़ो कमिरो हिकिड़ो भरिसां ठहियलु हूंदो जिते पाण सां वेंदो ऐं ऑडिशन थींदा ऐं सेप्तनि माण्हुनि खे उन्हनि इंट्रोड्यूस करायो ऐं फ़नकार बि लाइव ॻाईंदा उहो हिकिड़ो सेटअप ठहियलु हूंदो माइक पई हूंदी हिकिड़ी ऐं उन भरिसां त हारमोनी वारो बाजे वारो वेंदो अॻे थींदो सॼो हिकु माइक ते रिकॉर्डिंग हूंदी। असांजे इवन फिल्म स्टूडियो जी रिकॉर्डिंग में अॻे हिकु माइक ते थींदी हाणे त जदीद ट्रैक सिस्टम अची वियो आहे 10 माइकूं लॻनि थी पयूं उनखे बैलेंस कजे
लॻे थो जे कंट्रोल जे ज़रिए अॻे न हूंदो हिकिड़ी माइक ते उहो रिकॉर्डिस्ट जो कमाल हूंदो त उनखे हिकिड़ी माइक सां सभिनी खे बैलेंस कंदो त उहो सॼो लाइव थींदो उन में रिकॉर्डिंग जो सिस्टम कोन हो ऐं ख़बरूं जेके आहिनि ऐं ख़बरूं मूंखे लॻे थो त हीअ रेडियो पाकिस्तान खां वठंदा हुया छो त उन वक़्तु मूं पाण ख़बरूं ॿुधियूं जेको जेलस बाज़ार जो ओरियां स्पीकर लॻंदो 1965 वारी जंग जो ख़बरूं उते लाउड जे हेठां मां ॾिठुमि त घटि में घटि 50-60 खां मथे माण्हू हुजूम जी सूरत में लाउड हेठां ख़बरूं ॿुधंदा पर ख़बरूं मूंखे लॻे थो उहे रिकॉर्डेड हूंदी या हू उन सां मैच करे वठंदा हुजनि उतां ख़बरूं थी सघे थो बाक़ी रिकॉर्डेड ख़बरूं हिते न थींदियूं मुंहिंजो ख़्यालु इहो छो त ख़बरूं त पूरे पाकिस्तान जूं हुन में हलंदियूं न जेके हितां जूं हलंदियूं त उहे लोकल ख़बरूं थी वेंदियूं ऐं हा मुमकिन आहे लोकल ख़बरूं बि हलंदियूं हुजनि इहो बि मुमकिन आहे पर उहे मूंखे यादि न आहिनि अच्छा मतिलबु उन दौर में तमामु वॾी ॻाल्हि आहे ख़बरूं माण्हुनि ताईं चौंक चौंक ताईं स्पीकर्स लॻल हूंदा हुआ ऐं हिकिड़ो सिलसिलो तमामु बहितरीनु आइडिया हुयो त उनखां पोइ हीअ यकू चवनि था त बंदि हूंदी हुई ख़तमु थी वई हुई पोइ हाणे ॿीहर उनखे जेको आहे इन जी मरमत थी आहे हा बिल्कुलु इहो सॼी ख़तमु थियल इन में दरवाज़े बंदि हूंदा अंदरि सिरोटा पिया हूंदा मावाली अची वेहंदा हुआ सॼो ख़तमु थियल हो पर पोइ मंज़ूर साहब जी कोशिशि सां इन शइ खे अच्छा अंदरां चूनो छणण करे बरसातूं तमामु ख़बर थो पयूं जेके सिंध में उन में वॾी ॻाल्हि इहा त इन जी एॾी पुराणी बिल्डिंग हुजण बावजूदि छित न पई वहे न त लाड़काणे जूं तक़रीबन वॾियूं वॾियूं इमारतूं नयूं इमारतूं वही पियूं हिन जी छित पोइ बि जेका आहे पुराणे दौर जी ठहियलु आहे उहा छित उहा ठहियलु आहे जी ख़बर ठहंदी आहे न छो त तजर जो मक़सदु बि इहो आहे त उहो ठहियलु ई मथां डिज़ाइन अहिड़ी क़िस्म जी आहे ॼण कंहिंखे ख़बर आहे कंहिंजी मथां हुनजी त उनखे स्लोप आहिनि ॿई टे हुन में स्लोप आहिनि त उहो पाणी हुन ते बीहे ई न पियो जो पाण छित वहे हुआ उनखे असां मंज़ूर साहिब चवण ते जेको शीटूं लॻाए छॾियूं आहिनि फस्ट क्लास दौरान शीटूं लॻियूं पियूं आहिनि वाइट शीटूं ख़ूबसूरत लॻियूं पियूं आहिनि शोकेस ॾाढा सुहिणा ठाहिया आहिनि ऐं जेको बि ईंदो हेठां टाइल्स ॾाढी सुहिणी ख़ूबसूरत लॻियल आहे तव्हां ईंदो त तव्हांखे मौज़ ईंदो अच्छा हुन में हिकिड़ी ॿी शइ रखी आहे जेका ॾिसण वटि आहे नंढे हूंदे असां ईंदो डिपकी वञे डिब कंदो ईंदो हिकिड़ो फिल्म ॾेखारींदो ॿारनि खे उहा जेके अंग्रेज़ी में बायोस्कोप चइबो आहे फिल्म ॾिसणी असां चऊं हुनखे उहा बि असां ख़रीद करे रखी आहे ॾाढी मज़ेदार शइ आहे उन में उहे शयूं पुराणे दौर जो आहिनि जेके पोस्टर हूंदा फिल्मूं पोस्टर हूंदा स्टिल फोटो हूंदा जेके मूव कंदा शीशे ज़रिए वॾा ॾेखारिबा उहा शइ बि हिन में रखी आहे ॾाढी दिलचस्प ऐं ख़ूबसूरत आहे तजर बिल्डिंग जो मुल्तान जे कारीगरनि कमु कयो हो